चाचा असुल में हकीकत इहा आहे त रईस गफ़ार ख़ान असां ॿिन्ही सौटनि खे पाण में विढ़ाइण थो चाहे। मूंखे एतिरी बि ख़बर पई आहे त रईस गफ़ार ख़ान सौट खे एतिरे क़दुरु राज़ी करे छॾियो आहे जो हू मूंखे निंड में ई ख़तमु करे छॾे। न उठा न, वारिस खे मां चङी तरह सुञाणा। खणी गफ़ार ख़ान हुनजे मथां ज़ोर रखियो हूंदो, पोइ बि वारिस तो मथां कॾहिं बि हथियार कोन हलाईंदो। हा अदा उठा, वारिस तुंहिंजे लाइ जान ॾेई सघे थो पर वठी कॾहिं नथो सघे। मुंहिंजी बि ही जान सौट जे मथां कुर्बान, पर उते वॾियूं चालूं पियूं हलनि। हिकु तरफ़ रबन कमाल ख़ान खे पूरो करण जे पोयां आहे ऐं ॿिए तरफ़ गफ़ार ख़ान वरी मूंखे माराइण जे पोयां आहे ऐं कमाल ख़ान वरी इहो चाहे थो त सॼे ॻोठ जी ताक़त ख़तमु थी वञे। एतिरे क़दुरु जो कमाल ख़ान रईस गफ़ार ख़ान खे माराइण जे चक्कर में आहे। बाबा जॾहिं उते अहिड़ी हालत आहे त पोइ वारिस खे वापसि छो नथो घुराई? चाचा मां बि इन करे हिते आयो आहियां, ख़ुदा न करे सुभाणे हेठां ई मथां ई थी पए। चाचा पोइ तूं ई मूंखे मयार ॾींदे त वारिस खे सही सलामत हितां वठी वए ऐं वारिस खे हथनि सां माराए पोइ मोटी आयो आहीं। सुभाणे मां तोसां पाण गॾु हलंदुसि, वारिस खे वठी अचण खां सवाइ मां कोन वठंदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।